हाज़िर आहियूं। नूरियाबाद खां असां रिपोर्ट शेयर कई आहे मंज़ूर हुसैन पालारी। रिपोर्ट मूजिब नूरियाबाद पुलिस SHO हाशिम बिरोही DSP वाजिद थईं बिना के जवाब जे, बिना के FIR जे, बिना के नोटिस जे रस्ते हलंदे गाॾियुनि खे रोके जानी ख़ासकेली ऐं संदसि भाउ निहाल ख़ासकेली खे ज़ोरी खुंबे खणी विया आहिनि। जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जानी ख़ासकेली ऐं संदसि भाउ निहाल ख़ासकेली कोर्ट केस में तारीख़ ते वञी रहिया हुआ। ॼामशोरो कोर्ट जंहिंमें पहिरीं जानी ख़ासकेली वारनि जा केस हली रहिया हुआ, उहो केस बि संदनि मथां बोतारकी टोले में अलहदगी करण बाद ज़ोरी मथां कूड़ो हयो वियो, जंहिंमें ग़रीब रोज़ कोर्टुनि जा चकर काटे रहिया आहिनि। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु बि उन ई केस जी तारीख़ ते ॼामशोरो रवानगी हुई, जंहिंमें हुननि खे नूरियाबाद पुलिस रोके खुंबे खणी विया आहिनि। नाज़रीन, राब्ते करण ते जानी ख़ासकेली कसम खणी चवे पियो त असांजो ज़रो बि ॾोह नाहे, बिना ॾोह असांखे ज़लील कयो पियो वञे। असां अॼु बि हिननि ॾुखियनि हालतुनि में वाट वेंदड़ गाॾी जो सहारो वठी करे कोर्ट वञी रहिया हुआसीं। असांखे गाॾीअ मां लाहे करे खुंबे खणी विया आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त असांजे साम्हूं पंजाब जा पंजाबी बीहारे करे, जंहिंखे असां सुञाणूं बि कोन, ज़िंदगी भर ॾिठो बि नाहे, उहे माण्हू बीहारे करे असांखे बिला विजा गिरफ़्तार कयो वियो आहे। जी नाज़रीन, हाणे इहा आहे कोहिस्तानी अवाम सां बोतारकी सुलूक ऐं पाकिस्तान जे कानून सिंध में अमन जा हाञेकार सिंध पुलिस जा कारनामा।